असां पहुतासीं हिन वक़्तु सामारो वाह जी जेका असां पुल टुटी वई आहे। हीअ अरिड़ो मेल ऐं टंडो मिठा खान खे मिलाईंदड़ तमामु हिकिड़ो वॾो रोड आहे ऐं सच पुछो त मुसाफ़िरनि खे हिते एतिरी तकलीफ़ आहे। ईंदड़ वेंदड़ माण्हू बीमार मरीज़ जेके आहिनि से ॾाढा परेशान थियनि था। हिन खे तक़रीबन मुंहिंजो अंदाज़ो आहे की 3 खां 4 महीना गुज़री विया आहिनि पर हिन पुल जो कमु नथो थिए ऐं सच पुछो त ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे। ऐं हिते जेके आहिनि से असांजा हिन जेका असां पुल तां जेके आहिनि से वॾा अमीर तरीन माण्हू हितां गुज़रंदा आहिनि ऐं उनखां अलावा हिन पासे जेके आहे तमामु अमीर तरीन माण्हू रहनि था पर अलाए छो हीअ पुल न पई थिए ऐं ईंदड़ वेंदड़ माण्हुनि खे वॾी परेशानी आहे। ऐं आऊं चूंडियल नुमाइंदनि खे DC सांगड़ खे गुज़ारिश कंदुसि त अरिड़ो मेल वाया पेरूमल रोड ते जेका असांजी पुल आहे इहा मेन पुल आहे ऐं हिन जे करे जेके से माण्हू ॻोठनि मां ऐं या मुख़्तलिफ़ रस्तनि खां फ्री कचनि खां ईंदा आहिनि त उन्हनि खे अचण वञण में वॾी तकलीफ़ थिए थी ऐं हादसा बि रोज़ जो मामूल बणियल आहिनि। त ख़ुदा कुझु रहम कयो हिते जे माण्हुनि ते। ऐं सच पुछो त हिन पुल जे करे कारोबारी हज़रात जेके पेरूमल जा आहिनि सेठनि या दुकानदार आहिनि उहे वॾा परेशान आहिनि छो त हितां आमदरफ़्त जो रस्तो बंदि थी वियो आहे। असां चूंडियल नुमाइंदनि खे या उनखां अलावा असांजे अॻवाननि खे गुज़ारिश कंदासीं ऐं DC सांगड़ खे गुज़ारिश कंदासीं त जल्द खां जल्द हिन पुल खे तयारु कयो वञे जीअं पेरूमल खां जेका असां मुख़्तलिफ़ इलाइक़नि या सांगड़ या उनखां अलावा मिको ख़ासि वञण वारा जेके अरिड़ो मेल टंडो मिठा खान खां चोटियारी खां जेके वञनि था उन्हनि जे लाइ सहूलियत थी पवे ऐं हू जेकॾहिं ख़ुदा न ख़ासि कंहिंजो मरीज़ बीमार थिए थो सच पुछो त उहो मतिलबु इन पुल जी वजह खां घुमंदे तड़पी दम ॾिए थो। त असां गुज़ारिश कंदासीं त हिन पुल खे जल्द खां जल्द तयारु कयो वञे। महिरबानी।